नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। फरहान अली खान लाशारी की रिपोर्ट मुताबिक वर्ल्ड ब्लड डोनर डे के मौके ते सिविल अस्पताल नौशरो फिरोज पारां मुफ़्त रत के अतीअ की कैंप लगाई वई, जंहिंजो इब्तिदा चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर मोहम्मद सफ़र चन्ना कयो, जॾहिं त सिविल सोसाइटी ऐं पैरामेडिकल इंस्टीट्यूट 50 नौजवाननि पारां रत जो अतियो ॾिनो वियो। उन मौके ते कैंप के अगवाननि सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो, डॉक्टर अब्दुल खालिक अब्बासी, एजाज ममनाई, अली अकबर नारेजो, मंसूर अहमद सियाल, अली असगर ऐं ॿियनि चयो त असां सिविल सोसाइटी तोड़े इंतज़ामिया जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन इंसान ज़ात जी भलाई लाइ रत जो अतियो ॾिनो। अल्लाह साईं जे नज़र में उन खां वधीक ॿी वॾी इबादत न आहे। अगवाननि चयो त असांजे नौजवाननि में रत ॾियण जो अॼु जेको जज़्बो ॾिठो वियो आहे, उन मां ज़ाहिर आहे त असां हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। ही ब्लड थैलेसीमिया, हेमोफेलिया, डायलिसिस ऐं एमरजेंसी में ईंदड़ मरीज़नि ते इस्तेमालु थींदड़ लाइ डोनर फराहम कया आहिनि। उन मौके ते सिविल अस्पताल अंदरि हॉस्पिटल बेस्ड ब्लड बैंक जे क़याम खे 1 साल पूरो थियण ते ऑर्गेनाइज़रनि यादगार सर्टिफिकेट ॾिना। अगवाननि चयो त ही ब्लड बैंक लोकल माण्हुनि जे तावन सां हली रही आहे ऐं रत जो अतियो ॾियण सां इंसानी जिस्म में नओं रत पैदा थिए थो। कोशिश कयूं त कैंपूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हणायूं। ब्लड बैंक वारनि फातिया फाउंडेशन वारनि बि मूंखे जेको आहे उन लाइ सिलेक्ट कयो त तव्हांजी महिनत आहे, मुंहिंजी महिनत न आहे, दोस्त जेके रत ॾियनि था उन्हनि जी महिनत आहे। मुंहिंजे लाइ साईं वारनि सर्टिफिकेट ॾिनो आहे।